खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सोबो देरो खां। सोबो दौरो लॻे ॻोठ खाकी जे प्राइमरी स्कूल प्यार अली खाकी में उस्तादनि जी खोट खिलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। प्राइमरी स्कूल प्यार अली खाकी में 276 ॿार दाख़िल आहिनि, जिन खे हिकु उस्ताद पढ़ाए रहियो आहे। ॻोठाणनि ऐं उस्तादनि जो चवणु हो त हिन स्कूल खे गुज़िरियल 10 सालनि खां वठी नज़रअंदाज कयो वियो आहे। असां टीओ ऐं डीओ खे केतिराई भेरा उस्तादनि जी खोट खे पूरो करण लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर असांखे रुॻो आसरे में रखियो वियो आहे। हुननि तालीम जे वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो त हिन स्कूल में 7 उस्तादनि जी ज़रूरत आहे, जिते हिकु उस्ताद मुक़ररु करे ॿारनि सां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। जल्द हिन स्कूल में उस्तादनि जी खोट खे पूरो करे गुलनि जहिड़नि ॿारनि जी तालीम बहितर बणाई वञे। सोलंगी स्कूल जो नालो आहे GBPS प्यार अली खाकी। असांजे स्कूल जा तफ़सील इहे आहिनि त ॿार तमामु घणा आहिनि। मां हिकु उस्ताद आहियां। 276 ॿार आहिनि हिन स्कूल जे अंदरि। 276 ॿार आहिनि। हे तालके सूबेदेरे जो स्कूल आहे, इहो बि सूबेदेरो आहे। टीओ साहब खे ऐं तालीम जे निगरान वज़ीर आला खे सभिनी खे मां गुज़ारिश थो कयां त हिन स्कूल खे वधि में वधि 4 उस्ताद ॿिया बि ॾिना वञनि, जीअं असांजी तालीम अॻिते वधे। असांजी तालीम जेको आहे तमामु पोइते पइजी वई आहे।